उमरकोट में सरकारी गाड़ी हेठां चीबाड़ जी फौत थियल शागिर्द जे क़त्ल जो केस दाख़िल हुजण बावजूद पुलिस केस में नामज़द मुख्य जवाबदार खे 9 ॾींहं गुज़रण बावजूद गिरफ़्तार न करे सघी, जंहिं ख़िलाफ़ समारोह में शागिर्दनि प्रदीप मेघवाड़, राजेश माल्ही, रवि माल्ही, मंदूर ख़ासकेली, बाबूलाल माल्ही ऐं ॿिनि हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी समारोह प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करण बाद मीरपुर ख़ास रोड ते धरणो हणी रोड खे ट्रैफ़िक लाइ बंदि करे छॾियो। इन मौक़े ते एहतिजाज कंदड़ शागिर्दनि चयो त केस में नामज़द मुख्य जवाबदार पूंजोमल भील नशे में धुत थी 5 शागिर्दनि मथां गाॾी चाढ़े बेदर्दी सां क़त्ल करण जी कोशिश कई, जंहिं जे नतीजे में नौजवान शागिर्द रजनेश कुमार माल्ही मौक़े ते ई तड़पी फौत थी वियो, जन ते 4 शागिर्द गाॾी हेठां अची सख़्त ज़ख़्मी थी पिया। हुननि चयो त मक़तूल रजनेश कुमार माल्ही जे क़त्ल जो केस दाख़िल हुअण बावजूद पुलिस रिवायती सुस्ती जो मुज़ाहिरो कंदे अञा ताईं केस में घुर्बल मुख्य जवाबदार खे गिरफ़्तार न करे केस खे ले मिटी करण जे कोशिशनि में रुधल आहे। हुननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त रजनेश कुमार माल्ही वारे वाक़े में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। ॿिए पासे नौजवान शागिर्द जे क़त्ल में मुलविस मुख्य जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ माली बिरादरी पारां चीमा फार्म शहर में शटर बंद हड़ताल पिणु कई वई। सुरेश माली, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, समारो।